पटीदन में नुसरत के नाल ते शहीद बशीर खान कुरैशी जे नाले सां थैलेसीमिया बीमारी जे मरीज़न लाइ रत जो अतियो गॾकण ख़ातिर कैंप लगाई वई। ॾिसूं था वकार राजपाल जो रिपोर्ट। पटीजन नुसरत कैनाल ते शहीद बशीर खान कुरैशी जे नाले सां थैलेसीमिया रत ब्लड जी कैंप पी राजा जे अॻवानीअ में लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह पी रुकनदीन हाशमी कुरैशी ऐं ॿियनि कयो। जेमी नवाब शाह थैलेसीमिया जी टीम मुजीब रहमान ख़ासकरी जी अॻवानी में पहुती। नुसरत कैनाल ते कैंप में रत जो अतियो ॾियण जे लाइ पटीजन शहर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा नौजवान पहुता। उन मौक़े ते पी रुकनदीन कुरैशी पी राजा चयो त असां शहीद बशीर खान कुरैशी जे नाले सां नुसरत कैनाल ते थैलेसीमिया ब्लड जी कैंप हर साल लॻाईंदा आहियूं, जिते सवें बोतलूं रत जूं वठी नवाब शाह मोकिलींदा आहियूं, जिते ग़रीब अबोज माण्हुनि खे मुफ़्त में रत चाढ़ियो वेंदो आहे। असां अवाम खे गुज़ारिश कंदासीं त पटीजन समेत किथे बि थैलेसीमिया जूं कैंपूं लॻल हुजनि उते अचो, रत ॾियो ऐं मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायो। सदाबा मोरी ते थैलेसीमिया जे हवाले सां कैंप लॻाई वई आहे, जंहिंमें नंढनि ॿारनि लाइ ब्लड डोनेट कयो पियो थो वञे। मां जस्तो पेश कयां पंहिंजे दोस्तनि खे, ख़ासि कर मुजीब रहमान ख़ासकरी ऐं पीर राजा साईं खे। पटीदन जे अवाम ऐं पसगिरदारी जी जेकी बि अवाम आहे उन्हनि खे पुरज़ोर अपील थो कयां त महिरबानी करे हिन कैंप में अची वधि में वधि ब्लड डोनेट कनि। हितां जा असांजे उस पास जा दोस्त हमेशह जीअं अॼु बि मुकमिल तावन में आहिनि, ओड़े पाड़े जा दोस्त, साञावंद पार्टीअ जा दोस्त, क़ौमी कारकुन असां सां हमेशह वांगुरु अॼु बि मुकमिल तावन में आहिनि ऐं इंशाअल्लाह असां जेको आहे हर साल ईंदड़ बि जेको आहे वक़्त में हिन थैलेसीमिया जे मरीज़नि जे लाइ जेको आहे हीअ कैंप लॻाईंदा रहंदासीं। त थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपूं लॻंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं स्कूल कॉलेज में कैंपूं लॻंदियूं आहिनि। हिन वक़्तु थैलेसीमिया केयर सेंटर में 2300 ॿार रजिस्टर थी चुका आहिनि। उन्हनि मां हर रोज़ असां वटि 100 खां मथे ॿार अचनि था। उन्हनि खे फ्री में रत, दवाऊं, लेबर टेस्टूं, हर हिकु शइ उन्हनि खे खाधो पीतो फ्री ऑफ कास्ट ॾिनो थो वञे। जेके दोस्त असांजा हिते कैंप में अचनि पिया, सभ खां पहिरियां उन्हनि जूं टेस्टूं कयूं पिया, हेपेटाइटिस बी, सी, HIV, VDRL, MP। उन्हनि टेस्टुनि में जेको दोस्त असांजो क्लियर करार अचे थो, उनखां बाद में उनखां रत जो अतियो वरितो थो वञे। अवाम जे लाइ तमामु बहितरीनु क़दम आहे ऐं माण्हुनि जो बाक़ाइदा पटीजन जा अवाम भरपूर माना हिन में ताउन कयो आहे ऐं तमामु बहितरीनु क़दम आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ा कम थियणु घुरिजनि त जेको ही मसइलो हूंदो आहे त इहो माना ग़रीब माण्हुनि खे हिकिड़ो रिलीफ मिले, त इहो ग़रीब माण्हुनि लाइ हिकिड़ो सुठो पैकेज आहे। जेके थैलेसीमिया जा मरीज़ हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ रत वरिती वेंदी आहे, जंहिंमें मुंहिंजो नंढड़ो आहे थैलेसीमिया जो मरीज़ आहे, जंहिंखे हर पधरे ते महीने में 2 दफ़ा रत लॻंदी आहे ऐं उनजे लाइ मां पंहिंजे हिते दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, रत ॾींदा आहिनि ऐं जेके बि ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे रत मिलंदी आहे। कैमरामैन अब्दुल वहाब लशर सां गॾु वकार राजपाल, आवाज़ TV न्यूज़।